एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। अॼु तव्हां सां सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में हिकु मेहरान गर्ल्स हॉस्टल आहे, उन जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदुसि। उहा मरियम गर्ल्स हॉस्टल जंहिंमें लाजू स्टूडेंट्स रहंदियूं आहिनि। हिकु छोकिरो ला जो स्टूडेंट जेको हैदराबाद जे कंहिं ला कॉलेज में पढ़ंदो आहे ऐं महांगो तरीन ला कॉलेज आहे हैदराबाद जो, ऐं हिकु अमीर माण्हू जो उहो ला कॉलेज आहे। उन ला कॉलेज जो स्टूडेंट मरियम गर्ल्स हॉस्टल सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जी छोकिरी सां राब्ते में आयो। उन्हनि जे दरमियान पेमेंट जिस्म फ़रोशी जी तय थी। उन छोकिरी जेका ला जी स्टूडेंट हुई, उन ला स्टूडेंट छोकिरे खां 1 कलाक जा 30,000 रुपया डिमांड कया। 30,000 रुपया हुन इनकार कयो त 30,000 रुपया न ॾेई सघंदुसि, मां 15,000 रुपया ॾींदुसि। हुन जो 15,000 ते तव्हां ॾे मां 1 कलाक तव्हांखे नथी ॾेई सघां। विच में ॿियो को माण्हू हुयो, छोकिरीअ खे इहा ख़बर कोन हुई त हीउ बि को ला जो स्टूडेंट आहे, ऐं छोकिरे खे बि ख़बर कोन हुई त हीउ का ला जी स्टूडेंट आहे। छोकिरे खे फ़क़ति इहा ख़बर हुई त हीउ मरियम गर्ल्स हॉस्टल जी स्टूडेंट आहे। पर जॾहिं मूं तहक़ीक़ कई त इहा मरियम गर्ल्स हॉस्टल जेका सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में आहे, इन में कहिड़ियूं स्टूडेंट्स रहंदियूं आहिनि, त मूंखे ॼाण मिली त इन में लाजू स्टूडेंट्स रहंदियूं आहिनि। छो त सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में हिकिड़ो ला कॉलेज पिणु आहे। नेठि 20,000 में इहो मुआइदो तय थियो त छोकिरी ईंदी, 1 कलाक ॾींदी पंहिंजे उन चाहींदड़ खे, ऐं चाहींदड़ उन जे एवज़ में हुनखे 20,000 रुपया ॾींदो। जेको माण्हू उन छोकिरी खे वठणु वियो उहो बाइक ते वियो, मोटरसाइकिल ते। हुन छोकिरी चयो त तव्हां भली मोटरसाइकिल ते हलो, पर मां रक्षा ते चढ़ंदसि। हू रक्षा ते छोकिरी चढ़ी, ऐं उहो वेंदड़ माण्हू उनखे कारी पेंट हुई ऐं कारो कोट हुयो ऐं टाई पातल कोन हुई, लर्निंग प्रोसेस में हुयो, अञा ला जो स्टूडेंट हुयो उहो पिणु। जॾहिं उहे छोकिरी उते पहुती त छोकिरी खे उन स्टूडेंट ॿुधायो त मां बिज़नेसमैन आहियां, पर हुयो ला जो स्टूडेंट, पर हुनखे उते ज़ाहिर कयो त मां बिज़नेसमैन आहियां। ऐं उन छोकिरी बे इहो ज़ाहिर न कयो त मां ला जी स्टूडेंट आहियां। हुन चयो मां स्टूडेंट आहियां सिंध यूनिवर्सिटी। उते उहो माण्हू जेको हुनखे वठी आयो, उनखे उन ला जे स्टूडेंट चयो त हीउ मुंहिंजो लीगल एडवाइज़र आहे, कानूनी सलाहकार आहे, मुंहिंजो मुआविनई मददगार रहंदो आहे कानूनी मामलनि में, कोर्ट जे मामलनि में। साथियो, हीअ हक़ीक़त तव्हां सां शेयर करणु उन जे करे ज़रूरी थो सम्झां, ॾुखियो लॻे थो ॾाढो,
त अहिड़ियूं हक़ीक़तूं तव्हां सां कीअं ज़ाहिर कयां ऐं हेॾो सचु तव्हांखे कीअं ॿुधायां। असांजूं बि मुआशिरे में के इन जाइनि ते ग़लतियूं हूंदियूं ऐं असां बि नियाणियुनि वारा आहियूं, पर इज्तमाही बहितरी जे लाइ कॾहिं कॾहिं ज़हर जो ढुक पी करे क़ौम जे आॾो सचु पेश करणु ज़रूरी सम्झंदो आहियां। जीअं अॻ में मारवी हॉस्पिटल जे मुतालिक़ तव्हांखे आइस जो नशो जेको उते वापरायो थो वञे 3,60,000 रुपए जो पर मंथ, जीअं उनजो ज़िक्र कयो हुयुमि, अॼु वरी ही कड़ी हक़ीक़त में आॾो तव्हांजे पेश थो करियां। छोकिरी सां उन ला जे शागिर्द कंपनी कई, हिकु दफ़ो मिलण खां पोइ उहो ला जो स्टूडेंट हलियो वियो। पोइ जंहिं माण्हू रक्शे ते छोकिरी आंदी हुई, जेको लीगल एडवाइज़र क्लेम पियो करे पंहिंजो पाण खे, उनजे वञण खां पोइ 2 दफ़ा हुन सां सेक्सुअल इंटरकोर्स कयो, जिनसी ताल्लुक़ जोड़ियो 2 टाइम्स, 2 भेरा। त छोकिरी हुनखे चयो त पेमेंट मूंखे हुन माण्हू कई आहे जेको बिज़नेसमैन आहे, त हिन हुनखे चयो त उन में असांजी मुश्तरका पेमेंट हुई, जंहिंमें पेमेंट हुन तोखे कई पर पैसा अधु 10,000 रुपया हुनजा, 10,000 रुपया मुंहिंजा। मोहतरम साथियो, मुंहिंजा प्यारा भाइरो, मुंहिंजूं प्यारियूं भेनरूं, असां पंहिंजे मुस्तक़बिल खे एतिरो ताबनाक करण जे क़रीब वञी चुका आहियूं, एतिरो बर्बाद थी चुका आहियूं, जिते अख़लाक़ी क़दुरनि जी एॾी वॾे पैमाने ते असां वायोलेशन कई आहे, तज़लील कई आहे, जो मासूम स्टूडेंट्स जंहिंजा वालिदैन इहो ख़ुशि आहिनि त असांजूं हॉस्टल में नियाणियूं महफ़ूज़ आहिनि, पर उहे पंहिंजे यारनि वटि कीअं थियूं पहुचनि, पंहिंजी इज़त ऐं असमत उते कीअं थियूं लुटाइनि, इन शइ जे लाइ पाण खे प्लानिंग करणी पवंदी त इहे शयूं छो थियूं आहिनि ऐं इन जे लाइ सदेबाब थियणु घुरिजे। मां वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी, डायरेक्टर हॉस्टल्स, रजिस्ट्रार सिंध यूनिवर्सिटी खां सख़्तु लफ़्ज़नि में इहो मुतालबो थो करियां, जॾहिं आइस थी हले तव्हांखे ख़बर कोन्हे, जॾहिं नियाणियूं पंहिंजे जिस्म फ़रोशी लाइ थियूं वञनि तव्हांखे ख़बर कोन्हे, ऐं नियाणियुनि खे तव्हां एतिरी उते आज़ादी ॾिनी आहे जो को बि माण्हू अचे रक्शे ते उहा चढ़ी हली वञे त उनखां पुछाणो कोन थो थिए तव्हांजो अंदरि जेको रजिस्टर जो निज़ाम आहे, जेके तव्हांजे प्रोवोस्ट आहिनि अंदरि हॉस्टलनि जा, उन्हनि खे तव्हां एतिरो अलर्ट छो न कयो आहे, जो तव्हां त इहे हक़ीक़तूं हुजनि ऐं इंफॉर्मेशन हुजे त मूवमेंट चुरपुर जेका बि नियाणियुनि जी थिए थी उहा तव्हांजी अंडर ऑब्ज़र्वेशन हुजे। SSP जामशोरे खां बि मुतालबो आहे, डिप्टी कमिश्नर जामशोरे खां मुतालबो आहे, ऐं प्लस सिंध जे सानावंद सिविल सोसाइटी, कलमकारनि, दानिश्वरनि, मुहक़िक़नि, लेखकनि, डॉक्टरनि, इंजीनियरनि, प्रोफेसरनि, वकीलनि खां इहो मुतालबो आहे त अचो त अहिड़ी प्लानिंग करियूं त सुभाणे कंहिं मासूम नौजवान नारी जी इज़त ईअं न लुटिजे ऐं ईअं उहा बदनाम समाज में न थिए। साथियो, मुंहिंजो उमेदु आहे त तव्हांखे इहो पैगाम पहुचंदो ऐं तव्हां पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ अहिड़ी प्लानिंग कंदा त सुभाणे वधीक इज़तूं ऐं असमतूं न लुटिजनि। महिरबानी साथियो, अस्सलाम वालेकुम।